सिन उमरानी जो हिकिड़ो कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं दोस्तो। सूरनि में वई आहे ज़िंदगी सड़ी, दर्दनि में वई आहे ज़िंदगी जली। दोस्तो गुलाम सिन उमरानी यकतारे चपड़ीअ जो हिकु सूरनि में वई आहे सड़ी दिलड़ी दिलड़ी, सदमन में वई आहे सड़ी दिलड़ी। बेहतरीन फ़नकार आहे ऐं गुलाम सिन उमरानी जा हिन वक़्त बि सवनि जी तादाद में परस्तार मौजूदु आहिनि सिंध में, ऐं उन जा हज़ारनि जी तादाद में कलाम बि रिलीज़ थी चुका आहिनि। ऐं उन खां अलावा गुलाम सिन उमरानी पंहिंजे पाण तमामु भलो ऐं यकतारे चपड़ीअ जो बहितरीन फ़नकार आहे। गुलाम सिन उमरानी जा खोड़ सारा वीडियो बि विच में वायरल थिया, नशे जी हालत में प्रोग्राम में ॻाईंदे, लेकिन उन जे बावजूदु बि माण्हुनि जो मोहबत ऐं प्यार एॾो आहे फ़नकार सां जिन्हनि जूं थोरियूं घणियूं कमियूं पेशियूं दरगुज़र करे ऐं वरी अॻिते हलण जी कोशिशि कंदा आहिनि। गुलाम सिन उमरानी भलो नालो आहे सिंध जो, जंहिंजा खोड़ सारा एल्बम खोड़ सारा कलाम बि मार्केट में मौजूदु आहिनि। अॼोको इन वीडियो में तव्हांखे कलाम ॿुधाईंदासीं जंहिंजा ॿोल कुझु इहे आहिनि। दर्दनि में वई आहे ज़िंदगी सड़ी, सूरनि में वई आहे ज़िंदगी जली। दोस्तो अहिड़े क़िस्म जो कलाम आहे। मुकमल कलाम ॿुधंदव त तव्हांखे पसंदि बि ईंदो। तव्हांखे कहिड़ो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। चैनल